उडेरो लाल स्टेशन लगे ॻोठ हाजी शेर मोहम्मद बलोच जे रहवासियुनि स्कूली शागिर्दनि गुलाम कादिर बलोच सलीम बलोच जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त असांजे ॻोठ जो प्राइमरी स्कूल जंहिंमें पोलिंग बि थींदी आहे ज़बूर हाल बणियल आहे। हिन वक़्तु निगरान हुकूमत पारां मटियारी ज़िले जी पोलिंग वारनि स्कूलनि जी मरम्मत ऐं दुरुस्तगी लाइ करोड़े रुपया जारी कया विया आहिनि, पर असांजे ॻोठ जे स्कूल में सिर्फ़ 7 अदद डेस्कनि सवा कुझु बि नाहे ॾिनो। स्कूल में पीअण जे पाणी जी सहूलियत बि नाहे छो दीवारी ड्रही पट पइजी वई आहे। ॻोठाणनि निगरान हुकूमत खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी जल्द स्कूल जी चौदीवारी जी मरम्मत कराए स्कूल में बुनियादी सहूलियतूं मुहैया कयूं वञनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।